असां ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर जे चीफ एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी के संदसि जनम ॾींहं जे मौक़े ते लख लख वाधायूं पेश कयूं था। पारां अली पहोर डायरेक्टर मॉनिटरिंग सेल ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन सिंध। सदाई साण दुआ है मुंहिंजी, सदाई साण दुआ है मुंहिंजी, सालगिरह जी मुबारक थी। खुदा के आशिक तो हैं हजारों, बनू में फिरते हैं मारे मारे, मैं उसका बंदा बनूंगा जिसे खुदा के बंदों से प्यार होगा। असांजी सिंध जी धरती पंहिंजी मिट्टी मां अहिड़ा बहादुर जोधा ऐं सच्चा इंसान पैदा कया आहिनि जन पंहिंजी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमत लाइ न सिर्फ़ वक़्फ़ कई बल्कि इंसानी हक़नि जी हासिलात लाइ रात ॾींहुं जंग करे इहो साबित कयो त सिंध अमर जी झोली अञा बहादुर ऐं हलाली पुटनि खां ख़ाली न आहे। जेल जूं सख़्तियूं हुजनि या मुनाफ़िक़ दुश्मननि जूं साज़िशूं, लाक़ानूनियत करप्शन हुजे, नाजायज़ मुनाफ़ाखोरी, हर समाजी बुराई सां मुआरो अटकाईंदड़ नालनि में हिकु वॾो नालो मशहूर मारूफ़ समाजी शख़्सियत एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी खे संदन जनम ॾींहं जे मौक़े ते HRJDO न्यूज़ जी पूरी टीम संदन कयल ख़िदमतनि खे सलाम कंदे खेनि लखें लखें मुबारकूं पेश करे थी। के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था, अहिड़ी गहरी चीख थियनि था, घायल धरती जे सीने ते जा वक़्त खे बदिलाए थी, जा क़ौमनि खे जाॻाए थी।